नाज़रीन, तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ मल्लाह जी रिपोर्ट मुजिब तलहार लग वसी आदिल मोरे जो रहवासी नौजवान कामरान कुंभार प्रेस क्लब तलहार पहुची साफ़िन अॻियां ताहींदे चयो आहे त संदसि भाउ 32 साला इरफान कुंभार जेको वसी आदिल मोरे ते केबिन हलाईंदो हो, जेको गुज़िरियल 3 ॾींहंनि खां पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे, जंहिंजी असां मिटनि माइटनि में हर हंधि पुछा गछा ऐं ॻोल्हा कई आहे, पर भाउ जो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। हिन चयो त असां अहिड़ो इतला तलहार थाणे ते बि करे छॾियो आहे। हिन चयो त असांखे शक आहे त भाउ खे अगवा कयो वियो आहे। हिन SSP बदीन खां मुतालबो कयो आहे त संदसि भाउ इरफान कुंभार जी ॻोल्हा में मदद कई वञे। हाँ, असां पुलिस के भी इतला कई थी, पुलिस के भी रात बयान असां रात भी वियासीं पुलिस वारनि में चयो थी, पुलिस वारनि चयो त चलो ठीकु आहे असां ठेकेदार करियूं पिया, ठीकु आहे ठेकेदार करियूं पिया ऐं इंशाअल्लाह माण्हू की मिलंदो ऐं असां कोशिशि ते छॾींदासीं इहा ॻाल्हि।